ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, भिट शाह इंक्रोचमेंट बाबत सुप्रीम कोर्ट के हुक्म के भिट शाह जी टाउन इंतजामिया हवा में उड़ाए छॾियो। इंक्रोचमेंट बरक़रार। भिट शाह शहर के मुख्य चौराहे तंबोरा चौक ते इंक्रोचमेंट जो आज़ार न खटिजी सघियो। भिट शाह जे शहर के सियासी समाजी अॻवाननि तोड़े शहरी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं इंतजामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। इन ई हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे भिट शाह खां सज्जाद मेमण। जी सज्जाद, तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, इंक्रोचमेंट बाबत सुप्रीम कोर्ट के हुकुम के भिट शाह जी टाउन इंतजामिया हवा में उड़ाए छॾियो आहे। इंक्रोचमेंट बरक़रार है। भिट शाह शहर के मुख्य चौराहे तंबूरा चौक ते इंक्रोचमेंट जो आज़ार घटिजी न सघियो आहे। चारों तरफ़ का रेढ़ा बीजी विया आहिनि। ज़ारिन तोड़े शहरी सख्त परेशानी के मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। भिट शाह जी टाउन इंतजामिया तंबूरा चौक क्लियर कराइण में मुकम्मल तौर नाकाम बणियल आहे। मेन रोड के विच में बिरयानी समेत सब्जी फ्रूटन जा रेढ़ा, संदल, टेबल, कुर्सियों, खटू रखी रोड जा ॿई पासा जेके बंद कया विया आहिनि, जंहिं सबबि ट्रैफिक भी काफ़ी मुतासिर रहे थी। अहिड़े अमल ते शहर के सियासी समाजी अॻवाननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं इंतजामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी मेहरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।